उस्तादनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां कुझु उस्तादनि तालीमी माहिरनि जा सनेहा पैगाम मुतल आहिनि। उहे असां पंहिंजे प्यार प्रचार जे ॾिसंदड़ लाइ पेश कयूं। हिन ॾियारे खे मुख़्तलिफ़ मुल्क मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते पिणु मल्हाईंदा आहिनि। पंहिंजे तौर ते जीअं इंडिया में इहो ॾियारो 1962 ईस्वी खां वठी 5 सेप्टेम्बर ते मल्हायो थो वञे। चाइना वारा इहो ॾियारो 10 सेप्टेम्बर ते मल्हाईंदा आहिनि, जॾहिं त अमेरिका में इहो ॾियारो मई जो पूरो हफ़्तो पहिरियों जेको आहे उनखे उस्तादनि जे आलमी ॾियारे तौरु उस्तादनि जे मुल्की ॾियारे तौरु मल्हायो वेंदो आहे। ॾियारो कॾहिं बि मल्हाइजे, कहिड़े बि ॾींहं ते मल्हाइजे, उनजो असुलु मक़सदु इहो आहे त उस्तादनि खे इज़त ॾिनी वञे। जेको हीउ ॾियारो आहे 5 अक्टूबर, इहो 1994 ईस्वी खां वठी यूनेस्को ऐं ILA पारां मल्हायो थो वञे, जेका 1966 ईस्वी में हिननि जो जेको हिकिड़ो मीटिंग थी उन जे मेमोरी में, उन जी यादि में 1994 खां वठी इहो ॾियारो मुकमल तौर ते मल्हायो थो वञे। ऐं हर दफ़े इहो जेको आहे कंहिं न कंहिं थीम तहत, कंहिं न कंहिं मैसेज तहत मल्हायो वेंदो आहे। ऐं हिन दफ़े जो जेको थीम आहे सो आहे द टीचर्स वी नीड फॉर द एजुकेशन वी वांट, ग्लोबल इम्पेरेटिव टू रिवर्स द टीचर्स शॉर्टेज। दुनिया बहितरीन उस्तादनि जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। उनजो सबबु इहो आहे त माण्हू बाय चांस टीचर्स थियनि था पिया, बाय चॉइस टीचर्स तमामु घटि माण्हू थियनि था पिया। इन जे करे बहितरीन ज़हन जेके आहिनि उहे टीचिंग ते कोन था अचनि पिया। उनजो सबबु इहो आहे त टीचिंग में उहे मुराद या उहे शयूं कोन्हनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टीचिंग प्रोफेशन में अहिड़ियूं शयूं आंदियूं वञनि जिन सां माण्हुनि खे जीअं डॉक्टर, इंजीनियर या ॿियनि प्रोफेशन्स में वञण जे लाइ हिकिड़ी उत्साह या शौक़ु हूंदो आहे, त उहे टीचर्स थियण लाइ बि उत्साह या शौक़ु हुजे, जंहिंमें मुआशी फ़ाइदा बि थी सघनि था। उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जा मेडिकल वग़ैरह ॿिया टिया जेके शयूं आहिनि, जीअं CSS ऑफिसर्स खे मुराद मिलनि थियूं या जीअं मिलिट्री ऑफिसर्स खे मुराद मिलनि थियूं, अहिड़े नमूने जो अगरि मुराद टीचर्स खे मिलनि थियूं त उहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ सोचींदड़, लोचींदड़ ऐं बहितरीन ज़हन जेके आहिनि उहे टीचिंग जी फील्ड ते ईंदा। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त उस्ताद खे छो जेके आहिनि इहे मुराद ॾिनियूं वञनि। उस्ताद खे इहे मुराद इन लाइ ॾिनियूं वञनि त उहो मुआशिरे जो अॾींदड़ आहे, क़ौम जो अॾींदड़ आहे। ऐं डॉक्टर्स, इंजीनियर, साइंसदान, सियासतदान सभु जेके आहिनि उन्हनि खे पैदा कंदड़ आहे। मुआशिरे जा अनसंग हीरोज़ इहे टीचर्स आहिनि, जेके पंहिंजी पर में बादशाह ठाहे, सियासतदान ठाहे, मुल्की वज़ीर आज़म ठाहे पैदा कनि था पिया, पर हू जेके गुमनामी वारी ज़िंदगी गुज़ारनि था पिया। इन जे करे उस्तादनि जे बहितरीन तालीम जे लाइ, उस्तादनि जे बहितरी जे लाइ या हिन मुआशिरे जी बहितरी जे लाइ इहो ज़रूरी आहे त असां बहितरीन उस्ताद जेके आहिनि पैदा कयूं ऐं इन शॉर्टेज खे जेका आहे मुंहुं ॾियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़ूबसूरत ऐं वसी दुनिया में ज़िंदा रहण जो शरफ़ त माउ पीउ बख़्शो आहे, पर उस्ताद उहा हस्ती आहिनि जिन दुनिया जे अज़ीम मुल्कनि में पंहिंजे क़ौम जे नौनिहार बचनि जे कचे ज़हननि जी परवरिश करे उन्हनि खे आला मान ऐं मर्तबे वारो बणायो आहे। उस्ताद जी सदाकत ऐं सचाई क़ौम जे लाइ कंहिं अज़ीम दर्जे खां घटि न आहे। दुनिया जा उहे मुल्क वॾा ख़ुशि नसीब आहिनि जिन में उन्हनि जा उस्ताद आला मर्तबे ऐं मान सां पंहिंजी ज़िंदगी बसर कनि था। तारीख़ में मिसाल मिलनि था त दुनिया जे मुल्कनि में इनकलाब बर्पा करण में उन्हनि उस्तादनि जो ई किरदारु आहे जिन क़ौमुनि जूं तक़दीरूं मटाए छॾियूं। उन्हनि जा शागिर्द उन्हनि उस्तादनि जा दर्स ॿुधी पंहिंजे क़ौम जे बहबूद लाइ एॾो त मथे आया जो उहे दुनिया जा मुल्क अॼु ऊची मंज़िल ते आहिनि ऐं उन ऊची मंज़िल ते पहुचाइण में उन्हनि उस्तादनि जो ई किरदारु आहे। असांखे इन ॾींहं खे यादि करणु घुरिजे त पंहिंजे उस्ताद जे मान ऐं मर्तबे जो ख़्यालु कयूं ऐं उस्तादनि खे ते पिणु लाज़िम थिए थो त उन्हनि ते ई ज़िम्मेवारियूं आहिनि त पंहिंजे क़ौम खे जेकॾहिं जीआरणो आहे त उन्हनि जी तरबियत ऐं उन्हनि जे तइमीर में हुननि खे अॻु भरो थियणो पवंदो। हुननि खे पाण खे तकलीफ़ूं ॾेई बि उन्हनि जे लाइ जाखोड़णो पवंदो। उस्ताद हिन मुल्क जो उहो सरमायो आहे जेको ईंदड़ नसुल खे तयारु करे थो ऐं दुनिया जी कसौटी इन ते हूंदी आहे तव्हांजो ईंदड़ नसुल कीअं आहे ऐं उहो छा पियो करे। ऐं उहो उस्ताद ई आहे जेको उनखे ईंदड़ नसुल खे सही तरबियत ॾेई ऐं अॻिते वधाईंदो आहे। मुंहिंजी उमेदु आहे त उस्ताद असांजे ईंदड़ नसुल खे उहो सभु कुझु फ़राहम कंदो जेको तरक़ी याफ़्ता दुनिया जे माण्हुनि खे फ़राहम थी रहियो आहे।